अस्सलामुअलैकुम दोस्तों, मैं तव्हांजो दोस्त मुजाहिद जमाली। तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों मुमताज़ अली मौलाई जो ॿियो बि कलाम तव्हांजे लाइ खणी आया आहियूं, जंहिंजा बोल कुझु ई आहिनि। ॾाढो सुहिणो ऐं तमामु बहितरीनु सुरीलो मुंहिंजो जानी आहे। दोस्तों अहिड़े क़िस्म जो कलाम आहे मुमताज़ अली मौलाई जो, जेको हिन वीडियो जी सूरत में तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं मुमताज़ अली मौलाई तेढ़ो सुरीलो जेड़ो सुहिणो तेढ़ो सुरीलो मिलियो वाया तमामु घणो मक़बूल ऐं ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई करे ऐं एॾो वॾो फ़नकार बणियो सिंध जो। ऐं मुमताज़ अली मौलाई खोड़ सारो अरसो शाइरीअ में पंहिंजो लॻायो ऐं जॾहिं भलो शाइर बणियो। सिंध जा वॾा वॾा फ़नकार जेको आहे सो मुमताज़ अली मौलाई खां शाइरी वठी करे पंहिंजनि कलामनि में जेको आहे सो उन्हनि ॻायो, जंहिंमें सरे फ़हिरिस्त जलाल चांडियो आहे, सिंध जो बबर शेर फ़नकार, यकतारे चपड़ीअ जो वॾो फ़नकार हुयो। जलाल चांडिए बि मुमताज़ अली मौलाई जी शाइरी ॻाई ऐं उन खां अलावा मुख़्तियार अली शीदी थियो, शमन अली मीराली थियो, या ॿिया खोड़ सारा सिंध जा फ़नकार कहिड़ा कहिड़ा नाला मां तव्हांजे आॾो वठां। उन्हनि बि जेको आहे सो मुमताज़ अली मौलाई जी शाइरी पढ़ी करे ऐं तमामु घणा सिंध में मक़बूल थिया। मुमताज़ अली मौलाई ॾिठो त शाइरीअ मां कमु मुंहिंजो नथो हले, माण्हू छा कंदा हुया, मुमताज़ अली मौलाई जी शाइरीअ मां मुमताज़ जो नालो कढी करे पंहिंजो नालो ऐड करे ऐं उन शाइरीअ खे मशहूरु करे छॾींदा हुया। पोइ मुमताज़ अली मौलाई ॾिठो त भेण शाइरी मुंहिंजी ऐं महिनत मुंहिंजी फल ॿिया पिया वठनि। पोइ उन इहो फ़ैसिलो कयो त छो न सिंध जो हिकु भलोड़ फ़नकार बणिजे ऐं सिंध में तारीख़ रक़म कजे, जेका मुमताज़ अली मौलाई महिनत करे पूरी दुनिया खे ॾेखारियो त शाइर बि सिंध जा भला फ़नकार थी था सघनि। दोस्तों तव्हां कलाम ॿुधो, कलाम पसंदि अचे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो।